आहे। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे सिकंदर अली तुनियो। गुज़िरियल ॾींहुं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खेरपुर जे शागिर्दनि पारां मुतालबनि जे मञता लाइ यूनिवर्सिटी गेट वटि एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जे मथां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जे चवण ते पुलिस पारां केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ हिंगोरजा में अब शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती आहे। एहतजाजी कैंप ते वेठल शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ATC जा कलम लागू कराए उन्हनि खे गिरफ़्तार करायो आहे। लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ाम में आहे हुनखे जेको आहे हेक जे कानून मूजिबि 5% फीस वधाइणी आहे, पर हुन 50% खां वधीक फीस जेको आहे वसूल कई आहे। असांजो आख़िरी मुतालबो इहो आहे त शागिर्दनि जा कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं जेके असां मथे मुतालबा ॿुधाया आहियूं उहे फौरी तौर ते हल कया वञनि, न त ॿी सूरत में हीअ जेका तहरीक आहे उहा वसी पैमाने ते खणी वेंदासीं। तमामु घणी ॻरी फीस जेकी आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ाम रखी करे स्टूडेंट जी जेके अचनि था उनजी तइलीम तबाह करे रहिया आहिनि, जीअं त ग़रीब तबिको काॾां उहा जेको आहे फीस मुहैया करे। हे स्टूडेंट जेका पंहिंजे राइट्स लाइ स्लोगन्स करे रहिया हुया ऐं कुझु ॾींहंनि खां उहो पंहिंजे प्रोटेस्ट मुख़्तलिफ़ जेको आहे प्रेस क्लबनि ते हुन एहतजाज कया, पर उन एहतजाजनि जे बावजूद बि यूनिवर्सिटी खे हिरासा करे ऐं कल्ह उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। शागिर्दनि जे मथां कुल लाठीबाज़ी चार्ज कई वई आहे, जॾहिं त शागिर्दनि जे हथनि में कुझु बि न हुयो, उन्हनि जे मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। चवनि था त शागिर्द हथियार खणी आया आहिनि, जॾहिं एतिरी सिक्योरिटी आहे उन जे बावजूद शागिर्द लतीफ़ यूनिवर्सिटी अंदरि हथियार काॾों खणी आया। नाजाइज़ी आहे सारा सिर्फ़ु असांजी अॼोकी हीअ कैंप हिते लॻाई वई आहे शागिर्दनि खे आज़ादु कयो, न त ॿी सूरत में हीअ असांजी कैंप शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे गेट ते लॻाई वेंदी। एहतजाज कंदड़ शागिर्दनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त पुरअमन एहतजाज कंदड़ शागिर्दनि जे मथां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया जे चवण ते पुलिस पारां केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करणु अफ़सोस जोॻो अमल आहे। फौरी तौर ते शागिर्दनि जे मथां दाख़िल केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे ऐं शागिर्दनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। कैमरामैन गुलाम अकबर तुनियो सां गॾु सिकंदर अली तुनियो, आवाज़ टीवी न्यूज़।